हरि ओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। महाभारत सची तीर्थ यात्रा। महाभारत जी लड़ाई ख़त्म थी चुकी हुई। कुरुक्षेत्र जो समूरो मैदान लाशनि सां भरियो पियो हो। जेॾा न्यार तेॾा मुर्दा ई मुर्दा। उहो भयानक नज़ारो ॾिसी धर्मराज युधिष्ठिर जे दिलि खे घणी चोट लॻी। उहो ईअं महसूसु करणु लॻो त इन्हनि सभिनीनि जे खून जो दोष मुंहिंजे मथां लॻो आहे। इन करे लड़ाई जे पाप खे हटाइण लाइ इन पंहिंजे ॿारनि समेत तीर्थ यात्रा करण जो निश्चय फ़ैसिलो कयो। महाराज युधिष्ठिर रवाना थियण खां अॻु श्री कृष्ण वटि बि वियो ऐं खेसि तीर्थ यात्रा ते गॾु हलण लाइ चयाईं। श्री कृष्ण भॻवानु हलण में लाचारी ॾेखारी, मगर खेसि चयाईं त हीअ वठि मुंहिंजी तरफ़ सां करेलो ऐं हिनखे खणी वञ पाण से गॾु। ऐं जंहिं तीर्थ यात्राउनि ते सनानु करें उन्हनि तीर्थनि में हिन करेले खे बि चङी तरह सनानु कराइजांइ। युधिष्ठिर करेलो वठी तीर्थनि ते रवानो थियो। कुझु वक़्तु बाद उहा तीर्थ यात्रा ख़त्म थी ऐं इन खां पोइ उहे मोटिया त भॻवानु श्री कृष्ण वटि श्री युधिष्ठिर वियो ऐं खेसि उहो करेलो ॾिनई ऐं चयाईं त हीअ वठि तुंहिंजो करेलो। असां जंहिं नदी में सनानु कयो तंहिं ते में हिन खे बि ख़ूब सनानु करायोसीं। श्री कृष्ण चयो त इहो तव्हां तमामु चङो कमु कयो आहे। ईअं ई चई हिन करेले खे तेज़ी सां ज़मीन ते हणियो त करेलो टुकड़ो टुकड़ो थी वियो। हिन खे खणी चूरण कयो ऐं प्रसाद तौरु थोरो थोरो करे जेके बि उते हाज़िर हुआ उन में विरायाईं। मगर जंहिं बि उहो प्रसाद चखियो उन्हनि जे वात कड़ो ज़ेर थी वियो। श्री कृष्ण भॻवानु हैरत ज़ाहिर कंदे युधिष्ठिर खां पुछियो त हेतिरनि तीर्थनि ते सनानु करण सां बि करेले जी कड़वाहट नास कोन थी, ख़त्म कोन थी। युधिष्ठिर जवाबु ॾिनो त भॻवानु तव्हां बि कमाल था कयो। फ़क़ति धोअण सां करेलो कीअं मिठो थींदो, उन जी कड़वाहट कीअं नास थींदी। नई ते श्री कृष्ण मुर्की चयो त पोइ फ़क़ति नदियुनि में टुॿियूं ॾियण सां माण्हुनि जा पाप कीअं नास थींदा ऐं मन कीअं ई शुद्ध थींदो। कयल ग़लतियुनि लाइ पछतावा करे जॾहिं आईंदा लाइ उन खां किनारो कबो, उन खां पासो कबो, तॾहिं ई मन शुद्ध थींदो। इहा ई सची तीर्थ यात्रा थींदी आहे। चओ जय सियाराम। अगरि हीअ नंढी कथा तव्हांखे वणी आहे त पंहिंजनि सां शेयर कयो। चओ जय